तो समंदर ता मुराद माने मोटे पियो हुस्न एड़ो जो हसीनन जो सरदार सखा एड़ी जो सखी सखावत में बेमिसाल हले त हलण बेमिसाल निहारे त निहारण बेमिसाल गाल्हाए त गाल्हाइण मुझे नबी जो बेमिसाल हाय 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 जेकॾहिं मुझो सोनो हबीब अचे त अचण बेमिसाल मक्के में रहे त रहण बेमिसाल मदीने में अचे त मदीने में अचण बेमिसाल जे आसमानन ते वञे त मेराज में बेमिसाल पूरी कायनात के अंदर अल्लाह जी मखलूकात के अंदर मदीने वाले साईं जड़ो न आयो न ईंदो न थियो न थींदो यो मुझो अकीदो नहीं सभनी मलाइकन जो सरदार जिब्रील अमीन उन्हें जो भी यो अकीदो है इमाम तबरानी मुअज्जम औसत में रिवायत आंदी आ सैयदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा थी चवे त जिब्रील आयो सोने हबीब जी खिदमत में अर्ज कई त कल्लब तो मशारे वसल्लम महबूब जमीन जा ओभर घुमियो से ओलह घुमियो से कायनात जो चप्पो चप्पो बोले डिठम पर महबूब तो जड़ो मुखे नजर ही ना आयो हुजे तो नजर बचे ना तो रुगे कोटड़ी डिठी आ या वरी हैदराबाद डिठी आ वध में वध कराची नहीं वियो हूंदे कन रुगे पाकिस्तान ॾिठो आ कन सऊदी ताईं सफ़र कयो आ पर एड़ो मानू को मुश्किल हुजे जेको सॼी दुनिया जे सभिनी मुल्कन जो जे सैर सफ़र कयो हुजे जिब्रील नूरी मलाइकन जो सरदार सतन आसमानन जा सैर करे सतन जमीनन जा सैर करे अचे खिदमत में अर्ज तो करे तो सॼी कायनात घुमी आयुसि जमीन जा कोना कोना ॾिठम उत्तर ओभर ॾखिण ओलह हेठ मथे अॻियां पोयां जाॾे काॾे निहारियूं मदीने वारे जहिड़ो नज़र ई न हाय 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 वलम अर बैतन अफदल मिन बैत बनी हाशिम वरी जे घर ॾिठम न त सभिनी घरन के निहारे जाचे आयुसि मुस्तफा जे घराणे बनु हाशिम जे घराणे जहिड़ो मूंखे ॿियो को घराणो नज़र ई न आयो मुल्ले जो वस पुजे त जिब्रील ते बका फतवा हणी कढे जिब्रील के भी सदे ते हथ टपी वियो आहे बरेलवी थी वियो आहे पर जेका हकीकत आहे सा हकीकत आहे न सिचो फिरो बीठो हुजे ऐं अखियूं बूटे चवे त न हूंदे रोशनी काने अखियों तो पट न अंधो छो तो थी सिज के ॾिसी हेॾी रोशनी के ॾिसी अंधो छो तो थी खोल अख ॾिस त सिज उभरियो बीठो आहे जहान रोशन थी चुको आहे मुझे मुस्तफा जे शान ॾिसण का अखियों न बूटे यहूदी वांगुर यहूदी में तौरात में जेरी मल मुस्तफा की तारीफ ईंदी तो वो पन्नो वराए छड़ींदा या हथ ॾेई ये माण्हुनि खे ॾेखारींदा न जेका तारीफ वारी जाइ हूंदी उते हथ रखंदा ॿियो तौरात जो अॻियो हिसो पढ़ी वेंदा पर मुस्तफा जी वाखाण वारी जाइ माण्हुनि खे पढ़ी न ॿुधाईंदा यहूदियुनि वारी रीत छॾे कन खोले ज़बान खोले दुनिया वारनि खे ॿुधाए त मदीने वारे जो शान छा आहे
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, उन्हनि सोने सरदार जो शान चाहे, रिफ़त ऐं बुलंदी चाहे। रब तो फरमाए वरफ़अना लक ज़िक्रक, ऐं असां बुलंद कयो, ऊंचो कयो, मथां कयो तुंहिंजे ख़ातिर, तुंहिंजे लाइ, तुंहिंजे ज़िक्र खे। तवज्जो आहे? महबूब तुंहिंजे ज़िक्र खे असां बुलंद कयो। केर थो फरमाए? चओ केर थो फरमाए? अल्लाह। अल्लाह फरमाए तो हबीब तुंहिंजे ज़िक्र खे असां बुलंद कयो। मौला कंहिंखां बुलंद कई, केतिरो बुलंद कई, का लिमिट केतिरी हुई बुलंदी जी, रिफ़त जी, मथाई जी, ऊंचाई जी, मेरमेट छा हुई, ॾाणेटो छा हुयो? रब तो फरमाए वरफ़अना, एतिरो बुलंद कयोसीं जेतिरी असां वटि बुलंदी हुई। मुले जो दिमाग़ चकराइजी वेंदो। मुलो तो पैमाने पंहिंजे ते परखे, पंहिंजे अकुल, पंहिंजे फ़हम, पंहिंजे इल्म, पंहिंजे सोच मुताबिक़ थो मापे, पर अल्लाह जी ज़ात जी क़ुव्वत, कुदरत, ताक़त खे को मुल्लो मापे नथो सघे, को साइंसदान मापे नथो सघे। रब तो फरमाए त मुंहिंजे खज़ाने में, मुंहिंजे कुदरत में जेतिरी बुलंदी हुई, उहा मुस्तफ़ा खे मूं ॾेई छॾी। बुलंदी, ऊंचाई, मथाई, इहो आहे रिलेटिव टर्म। जॾहिं माण्हू कंहिंजी बुलंदी बयान कंदो आहे त कंहिंसां मुआज़नो कबो त ख़बर पवंदी, भेट ॾिबी त पोइ ख़बर पवंदी त फलाणो फलाणे खां मथे आहे, फलाणो फलाणे खां मथे आहे। टिमाड़ ऐं टिमाड़, टिमाड़ वारो पट वारे खां त मथे आ, पर टिमाड़ वारे खां चओ, टिमाड़ वारे खां, चार माड़ वारे खां, चार माड़ वारो बराबर मथे आ टिमाड़ वारे खां, पर जेको सत माड़ ते आ, भली खणी वो जेको अरबन ठाहियो आहे न दुबई में, टावर जेको वॾो ठाहियो अथनि, दुनिया जी वॾे में वॾी इमारत आहे, वरी हुनजे आख़िरी चोटी ते चढ़ी वञे न, पर जेको जहाज़ ते मथां उॾामियो थो वञे त इहो इन टावर वारो मथे चइबो या जहाज़ वारो मथे चइबो? मथां जी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं भेट ॾिठी। अलाह खां पुछूं त मौला पंहिंजे नबीअ खे जो बुलंद कई त कंहिंखां बुलंद कई, केतिरो बुलंद कई? रब थो फरमाए त केरु हुजे त भेट ॾियांसि। जे चओ था नबीअनि खां बुलंद कई, नबीअ त मस्जिद अक्सा में रहिजी विया, मिठो मुहम्मद त मथे हलियो वियो। जे चओ त मलाइकनि खां मथे कयई, मलाइकत सते आसमान ताईं हेठि रहिजी विया, जिब्रील बि सिदरतुल मुंतहा ते रहिजी वियो, सिदरा ते जिब्रील मुंतहा कई, इंतहा थी वई जिब्रील जी, पर मुंहिंजो मिठो मुहम्मद त अञा मथे। जे चऊं रिफ़त मुस्तफ़ा जी, बुलंदी मदीने वारे साईं जी, रफ़ रफ़ खां रफ़ रफ़ बि हेठि रहिजी वियो, मुहम्मद मीर अञा मथे हलियो वियो। कोटड़ी वारा कन अथई, कन खोल न। हबीब असां बुलंद कयोसीं पंहिंजे शान मुताबिक़।
जेतिरो असां वटि पावर आहे न ओतिरो असां तोखे बुलंद कयो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिट धणी बादशाह मुल्ले जो पेरो खयो। जेको मुल्लो चए थो त नबी जे शान खे तव्हां वधायो था, हथूं था टपायो, हद भला तूं मुक़ररु करे ॾे त असां उते बीह रहूं। तो वटि आहे पावर त हद मुक़ररु करे ॾे त हीअ मुस्तफा जी हद आहे, पोइ असां मथे नथा टपूं। ॿार तो सुन्नी सादड़नि खे मुंझाई, तूं मूं वटि अच त तुंहिंजी छंछरी लाहियां। बेटा ही पियो चवे त हिकिड़ी माकोड़ी हुई, किविल। छा चवंदा आहियो सिंधी में? किविल, किविली, कीली, माकोड़ी साधु हुई पेर खां मंडी। उहा पई खूह में, उहा पई चवे त मां आसमान खे मापियां थी। पई बि खूह में आहे बि मंडी माकोड़ी, चवे थी मां आसमान खे थी मापियां। इहा मापे सघंदी? चओ, इन वटि एतिरी कुवत, कुदरत, सलाहियत आहे जो आसमान खे मापे सघे। इहा मंडी माकोड़ी ते असां वारो शामियानो बि कोन मापे सघंदी। जी सुने लजपाल भिटाई फरमायो त कंज कुदूरी काफिया पढ़ी परूड़ सब कर मंडी माकोड़ी खूह में पेई कछे उभ। ये अड़ाई किताब जेके पढ़िया थई न, पग बधी घणी मुल्लन पग बधाई थई त हे भाखूंद थियो। इल्म पढ़िए जे मुस्तफा जो शान न सुञातई त तोखो वो धनार बि भलो आहे जेको लठ खणी बकरी उचारींदो थियो। जे मुंहिंजे नबी सोने जो शान न सुञातई न त तुंहिंजो इल्म कहिड़े कम जो, तुंहिंजो अमल कहिड़े कम जो। बेशक कंज कुदूरी काफिया पढ़ी परूड़ सब कर मंडी माकोड़ी खूह में पेई कछे उभ। कछींदी कछे सघंदी? इन में आहे जुर्रत, इन में आहे या सलाहियत। जिए या माकोड़ी आजिज़ आहे आसमान के मेजरमेंट करण का, तिए मुल्ले जो इल्म भी आजिज़ आहे मुस्तफा करीम जो कमाल, जमाल, रिफ़त ऐं बुलंदी अञा ऊंची आहे, अञा ऊंची आहे। केॾो ऊंचो आहे जो अल्लाह ताला पंहिंजे नाले सां गॾु मदीने वारे जो नालो लिखियो। जी हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं ज़िंदगी मिली न, मिट्टी मां अल्लाह ताला उन जो वजूद ठाहियो, उन में फनफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही, अल्लाह ताला उन में रूह फूकियो। बाबो साईं उथियो, अख जो पटी ये मथे नजर कई त अल्लाह जे अर्श जा कुंगरा नजर आयसि। अर्श जे कुंगरनि ते लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे नाले सां गॾु मुहम्मद करीम जो नालो। अर्ज़ कई मुंहिंजा मौला इहो मुहम्मद केरु आहे जंहिंजो नालो तो पंहिंजे नाले सां गॾु लिखियो आहे। रब फरमायुसि त ए आदम लौला मुहम्मदुन मा ख़लक़तुक, जे मुहम्मद न हुजे हा त तोखे न पैदा कया हा।
पुटे हेरे मुरे ध्यान कयो वलौला मुहम्मदुन जे मुहम्मद न हुजे हां मा खलक़तुका तोखे पैदा ही न कया हां असा तो ये पढ़ियो आदम पैदा थियो पोइ उन जो नसुल हलियो पोइ उन मां हबीब करीम पैदा थिया अंत बहर दी कल नकाई रंगी रंग बढ़ाया ए दराज रब जो है ना लौला मुहम्मदुन जेकरे मुहम्मद न हुजे हां मा खलक़तुका तोखे पैदा ही न कया साहबन पूछो मता वजबत लकन नबुवा हबीब तवा के नबूवत कदे मिली साईं फरमाया ता आदम जी मिट्टी ए पानी कोयो पे वियो मां उन वक्त बि नबी हुयुस उन वक्त बि मां नबी हुयुस सुभान अल्लाह सोने हबीब के रब पंहिंजे नाले सां गॾु मदीने वारे जो नालो लिखायो ऐं उन जाइ ते उन मकाम ते मुस्तफा करीम खे रब पहुचायो जंहिंते जिब्रील बि न वियो मीकाईल बि न वियो इसराफील इज़राईल केरु फ़रिश्तो मलाइक बि न वियो मदीने वारो उन खां बि अञा मथे साईं फरमाइनि था इन्नल्लाह अख्तारनी अल्लाह ताला मूंखे पाण चूंडियो आहे रब जो चूंडियल जेके अल्लाह चूंडियो सुभान अल्लाह रुगे मूंखे न पर वख्तार ली असहाबी अल्लाह ताला मुझे लाए मुझे असहाबन के भी पाण चूंडियो आहे वो जेके रब जा चूंडियल हूंदा से गलत थी सघनि था जेकर असहाबन के को गलत चवे त ॼण के उन्हें अल्लाह जी ज़ात ते एतराज कयो त अल्लाह चूंड सही न कई आहे अल्लाह गलती का पाक आहे चओ अल्लाह गलती का पाक आहे अल्लाह मदीने वारे के चूंडियो जेकरे मुस्तफा जी ज़ात में को ऐब बोले हुजूर ते एतराज करे नुक्तचीनी करे तो यो मदीने वारे ते नथो करे खुद खुदा जी ज़ात जे मथा एतराज तो करे अगर हुजूर जे असहाबन ते को एतराज करे असहाबन के को घट वध गालाए तो एतराज असहाबन ते ना है पर उनन के चूंडण वारे अल्लाह जे मथा एतराज गाल समझो था न था समझो हाँ सुभान अल्लाह असहाबन जी गाल थी आहे त हिकिड़ी ॿ हदीस ॿुधाईंदो वञा छो त घणा ई अहिड़ा पैदा थिया आहिनि जो के मुंहिंजे नबी सरदार जे असहाबन खे नाशाइस्ता था ॻाल्हाइनि साईं फरमाइनि था अबू बकरिन वज़ीरी वल क़ाइम फी उम्मती मिन बादी अबू बकर मुंहिंजो वज़ीर आहे ऐं मूंखां बाद में मुंहिंजी उम्मत में मुंहिंजो जानशीन अव्वल आहे जे एतराज तो करी अबू बकर ते तो यो एतराज तुझो अबू बकर ते ना है खुद मदीने वाले साईं जे मथा साईं फरमाइन था उमर हबीबी उमर तो मुझो यार हां साईं फरमाइन था उमर तो मुझो पाजे करे चवा फकीर नाल चदई ए खालिद मुझे बाबा साईं जे पुराने खलीफे जो पुट खालिद मां चवां त खालिद मुझे यार आ जेको हिन के गार जे उन्हें मुखे गार दी जे हिन के ईज़ायो उन्हें मुखे ईज़ाई जे हिन के घट वध गालायो उन्हें मुखे गालायो यारन जे खातिर यारन के गैरत ईंदी आ न
ये तुझे यार के को गालाए तू सही सगदे जे सही वनी तो पो तो जी यारी ना है को यारी ना है जे यारी आहे तो पो यार जे बार पंज सिर ते खणबो आ यार जी मयार सही न सकदी आ यार जे मथा एतराज बर्दाश्त न करे सकबो आ यार जो गम पंजो गम समझो वींदो आ मुझा दोस्तों ये तो दुनिया वारन जो दस्तूर आ पर लजपाल नबी तो फरमाए तो उम्र तो मुझो यार वा ऐसा ही फरमाता यंतिको अला लिसानी उमर जदे गालाईंदो आ त मुंह मोहम्मद जी ज़बान सां गालाईंदो आ उमर जी ज़बान नाहे या मुंह मोहम्मद करीम जी ज़बान आ ऐसा ही फरमाता अना मिन उस्मान व उस्मान मिन्नी मां मोहम्मद उस्मान मझाया उस्मान मुमा है व अलीयुन अखी व साहिब लिवाई अली तो मुझो भावा अली मुझो बिरादर ए क़यामत जे ॾियारे मुझो झंडो अली खणंदो दुनिया में भी मुझो झंडो अली जे हथ में त महशर जे मैदान में भी मुंह मोहम्मद जो लवाउल हम्द वारो झंडो हूंदो त अली जे हथ में मदीने वारो साईं बि रब जो चूंडियल त उन जा चारई यार बि रब जा चूंडियल साईं फरमाता इन्नल्लाह तबारक व तआला इख्तारनी वख्तार बी असहाबन फजअल ली मिनहुम वज़रा व अंसारन व असहारा अल्लाह मुखे चूंडियो चूंडे मुनफरिद मुमताज बनायो तीअं मुझे असहाबन के भी अल्लाह चूंडियो उन्हनि मजा के त मुझा वज़ीर बणायई कनखे मुझो मददगार बनायई कनखे मुझो सुहरो बनायई अबू बकर मुस्तफा जो सोहरो आ उमर मदीने वाले साईं जो सोहरो आ साईं फरमाइन था फमन सब्बहुम फअलैहि लानतुल्लाह जेको मुझे असहाबन के वध घट गालाए उन ते अल्लाह जी लानत आ चो उन ते अल्लाह जी लानत आ वल मलाइकते रुगे अल्लाह जी न पर हरमी मलाइकन जी उन ते लानत आ वन्नास अजमईन ऐं हरमी इंसानन जी उन ते लानत ला युक़बलु मिन्हु यौमल क़ियामत सर्फ़ुन वला अदलुन जॾहिं क़यामत जे ॾियारे ईंदो न मुंहिंजे असहाबनि खे घटि वधि ॻाल्हाइण वारो ईंदो न उन जो फ़र्ज़ क़बूल न उन जो नफ़िल क़बूल उन जी का बि इबादत रब वटि क़बूल न हूंदी उन जो को सजदो अल्लाह वटि अघाणल न हूंदो वो भली सॼी ज़िंदगी मथो टकराईंदो रहे भली ठिकरनि ते निरड़ घसाईंदो रहे पर जेकॾहिं मुस्तफा जे यारनि जे लाइ बुग़्ज़ ऐं वेर अथसि घटि मथो ॻाल्हाए त न उन जो फ़र्ज़ क़बूल आहे न उन जो नफ़िल क़बूल आहे पुट सम्झो था ॻाल्हि खे या थधा थी विया आहियो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या साईं फरमाइनि था ओ अली
अंत मिन्नी बिमंज़लत हारून मिन मूसा। ए अली तू मुझे लाई आहीं जिए मूसा कलीमुल्लाह जेड़ा हारून मददगार हुए। फर्क हिकिड़ो आहे जो हज़रत मूसा भी नबी हुयो, हारून भी नबी हुयो, पर मां नबीअनि जे पुॼाणी वारो आहियां, मूंखां बाद में ॿियो को नबी थियण वारो ई न आहे। शान ॾिस न मुंहिंजे नबी सोणे जे असहाबनि जो। अबू बकर भी शान वारो, चो उमर भी शान वारो, त उस्मान भी शान वारो, त मुंहिंजो मौला अली बि सल्लल्लाहु अलैहि कया। सल्लल्लाहु अलैहि कया। रब तो फरमाए वरफाना लक ज़िक्रक। हबीब तुझे खातिर तुझे लाए तुझे ज़िक्र के मूं रब बुलंद करे छॾियो आहे। हिकिड़े ॾींहुं जिब्रील आयो साईं जन जी ख़िदमत में, अर्ज़ कई या रसूल अल्लाह तो पुछे त तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजे ज़िक्र खे मूं रब कीअं बुलंद कयो आहे? पाण फरमायूं जिब्रील तूं ॿुधाए मुंहिंजे रब खे अर्ज़ कर त रब पाण ॿुधाए त उन मुंहिंजे ज़िक्र खे कीअं बुलंद कयो आहे। जिब्रील पैगाम खणी आयो, या रसूल अल्लाह रब तो फरमाए इज़ा ज़ुकिरत मई। हबीब तुंहिंजे ज़िक्र खे ईअं बुलंद कयो अथनि जो जिते मुंहिंजो ज़िक्र हूंदो उते तुंहिंजो ज़िक्र हूंदो। जिते अल्लाह जो ज़िक्र उते रसूलुल्लाह जो ज़िक्र। हिकमत इहा आहे, राज़ इहो आहे त को माण्हू भली सॼी ज़िंदगी अल्लाह जो ज़िक्र करे, इहो ज़िक्र मुकमिल न थींदो जेसीं ज़िक्र ख़ुदा सां गॾु ज़िक्र मुस्तफ़ा न करे। समझ में आई है? आई समझ में? कुरान जे पारने में आसमान जे तारन में, कुरान जे पारने में आसमान जे तारन में गॾु रब जे ज़िक्र सां ज़िक्र महबूब मोहम्मद मुझे दिलड़ीअ जो दिलबर गॾिजी गॾिजी चओ मुझे दिलड़ीअ जो अल्लाह ॾियण ते वॾो हथ हबीबन जे ओ सोहणो सखी सरवर महबूब मोहम्मद मुझे दिलड़ीअ जो दिलबर रहमत जो पिरी पे कर
मुझा दोस्तों आसमानन में मुस्तफा जो जिक्र, जमीनुन में मदीने वारे साईं जो जिक्र, नबियन जे ज़बानुन ते मदीने वारे जो जिक्र, यार जिक्र जी बुलंदी यार फता को नबी दुनिया में एड़ो न आयो जे ज़बान ते मुझे लजपाल नबी जो जिक्र न हुजे। को आसमान जो एड़ो किताब या सहीफो न लथो जंहिंमें मुस्तफा जो जिक्र वाखाण सब सिफत सना ऐं साराह न हुजे। सुभान अल्लाह। सही बुखारी में हदीस आ, मुस्नद अहमद बिन हंबल में भी रिवायत आ, हजरत अब्दुल्ला बिन अम्र बिन आस रज़ी अल्लाह तआला अन्हु तो चवे त तौरात में भी मुझे नबी मदीने वारे जो जिक्र हुयो। भला कीअं जिक्र हुयो, कहिड़े तरह अंदाज में जिक्र हुयो? तौरात में लजपाल नबी जो जिक्र कीअं हुयो? जी वल्लाहि इन्नहु लमौसूफुन फित्तौरात बिबाद सिफतिही फिल कुरान। कुछ कुरान में अहिड़ियूं सिफ़तूं बि आयूं आहिनि जेके तौरात में बि ईअं जीअं जो तीअं इहे सिफ़तूं अल्लाह पंहिंजे आसमानी किताब तौरात में बि लिखियूं हुयूं। जे कुरान जी आयत आ तीअं तौरात शरीफ जी बि आयत हुई, या अय्युहन नबी, ए ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा, इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। इहा आयत कुरान जी बि आहे त इहा आयत तौरात जी बि आहे। ओ सोना नबी असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो, खुशखबरियूं ॾींदड़ बनाए मोकिलियो, बेजारींदड़ बनाए मोकिलियो, व हिर्ज़न लिल उम्मी। ओ मुझा सोना हबीब तोखे उम्मी उम्मत जे लाइ असां पनाह जी जाइ बनाए मोकिलियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अंत अब्दी व रसूली। तौरात जी आयत ओ मुझे सोना हबीब तू मुझो बानो आई, तू मुझो आई, मां तुझो आया। ओ मुझा सोना हबीब तू मुझो मोकिलियल रसूल आई। समय तू कल मुतवक्किल हबीब मूं रब तोखे नालो ॾिनो आ मुतवक्किल, अल्लाह ते भरोसो रखण वारो। मुतवक्किल मुस्तफा जो नालो आ, मदीने वारे जी सिफ़त आ जेका तौरात में रब लिखी हुई त मदीने वारो साईं पंहिंजे रब जी ज़ात जे मथां भरोसो रखण वारो आ। इहा मदीने वारे जी सिफ़त आ जेका उम्मत के हुजूर सेखारी आ त देश में हुजो परदेस में हुजो, पंचन में हुजो, परावन में हुजो, पर तव्हां अल्लाह ते भरोसो ज़रूर रखो। फ़कीरो भाइरो थोरो तवज्जो सां ॿुधण जी ॻाल्हि। रब ते भरोसो रखण, अल्लाह ते एतमाद रखण, रब जी ज़ात
हुजे माण्हू खे पंहिंजे खीसे में लख रुपया पियो आहे त भरवसो आहे मूं लख रुपया पियो आहे पंहिंजे खीसे जे पैसनि ते एतिरो भरवसो न हुजे जेतिरो अल्लाह जे खज़ाने ते भरवसो हुजे फतवक्कलू इन कुंतुम मुमिनीन जेकॾहिं तव्हीं मोमिन आहियो त तव्हीं अल्लाह ते भरवसो रखो जे वाकई में मोमिन आहियो त रब ते भरवसो रखो सुभान अल्लाह जे तव्हां में ईमान आहे ईमान जो शर्त आहे रब ते भरवसो रखण अल्लाह जे ज़ात ते तवक्कुल जंहिंखे नसीब थी इहो ई मोमिन आहे ओ मिठा सदाई फ़कीर वरी रब ते भरवसो न रखी त पोइ तुंहिंजी फ़कीरी जी दावा ठल्ली आहे कूड़ी आहे बातिल आहे घणा ई वेठा आहिनि सुभाणे छा खाईंदुसि बचन के कपड़ा किथों वठी नींदुसि घर में अटो कोने अछो कोने ओ मिठा ओ मुंहिंजा दा जेकॾहिं जे रब जिंद जान ॾिनी आहे त उहो मानी गभे में तोखे बुखियो न छॾींदो रिज़्क़ जो ज़िम्मेदार अल्लाह आहे तुंहिंजे ज़रूरतुनि जे किफ़ायतुनि वारो अल्लाह आहे ओ मुंहिंजा पिरी प्यारा घबराइनि दिलगीर न थी दिलगीर उहो थिए जेको निंधण को हुजे फ़कीर तूं निंधण को न आहीं तूं निंधण को जंहिंजो अबो हुजे उनखे छोरो छिनो केरु चवंदो जंहिंजो धणी रब्बुल आलमीन मौजूद हुजे उनखे बेसहारो केरु चवंदो जंहिंजो निगरान जंहिंजो लजपाल मदीने वारो शफ़क़त जो सायो जे ते रखंदड़ हुजे उनखे घबराइण जी ज़रूरत नाहे उनखे दिलगीर थियण जी ज़रूरत नाहे ओ मिठा तूं हरू भरू परेशानी में पाण खे मुब्तला न कर बस दर वठ दिल पर जो हिते बि वाह हुते बि मुझे लजपाल नबी जो जन दर वरतो आ जन रब जी ज़ात जो दर वरतो आ खुदा जो कसम रब उन्हनि खे कॾहिं बि ॾुखियो बुखियो न छॾियो आ इहा तवक्कुल जो काफ़िर खारे सौर जे दर ते बीठा आहिनि ॻाल्हाइनि पिया त आवाज़ अंदरि ॿुधण में पियो अचे अबू बकर थो चए या रसूल अल्लाह दुश्मन पहुची विया साईं फरमाइनि था या अबा बकर ला तहज़न इन्नल्लाह मअना ओ अबू बकर दिलगीर न थी अल्लाह असां सां गॾु आहे क्या करो दुश्मन ग़ार खां ॿाहिरि बचाइण वारो ग़ार में अंदर गॾु मूंखां मुंहिंजो पिरी मौला न खसे लख भेरा लो कुरसे तरसे लख भेरा लो कुरसे तरसे या सूर मिलिया त सही वेंदुसि महबूब रुठो त मरी वेंदुसि महबूब रुठो त मरी वेंदुसि कन पंहिंजो पिरी तन पाप पुसे लख भेरा लो कुरसे तरसे लख भेरा लो कुरसे तरसे दुश्मन खां न ॾिज दुश्मन जे ताक़त खां सरमाए खां हथियार खां उन जे कुवत कुदरत खां न ॾिज जे यार राज़ी आहे त तोखे घबराइण जी ज़रूरत न आहे
या पाक पैगंबर जी सिफता जेका कुरान में भी लिखला तौरात में भी लिखला चौ सल्लल्लाहु तू कल मुतवक्किल हबीब मुरब तो के मुतवक्किल जो नालो ॾिनो आ तू मुरब ते फरवसो रखण वारो ही लैस बिफज़िन वला गलीज़ हबीब तुंहिंजी सिफ़त इहा है जो तू न सख़्त दिल आहीं न तुरशरू आहीं न तिखो ॻाल्हाइण वारो आहीं न कंहिंखे छिणकण वारो ही पंहिंजी मिठड़ी मिठड़ी ज़बान सां दुश्मन जो भी दिलियूं मोहण वारो मिठी ज़बान मुझे दिल पर नबी जी सुन्नत नरम ॻाल्हाइण मुझे लजपाल नबी जो तरीक़ो आ भाइरो दोस्तो पंजन सां परावन सां दोस्तन सां दुश्मनन सां ॻाल्हायो त सुन्नत तरीक़ो इहो आ जो मिठो ॻाल्हायो त दुश्मन बि मुतवजो अम्मा जीजर है ना उन हिसाब जे करे खारो ॻाल्हाईंदे त दुआ कोन ॾींदे ओ मिठा या मुझे सुने नबी जी सिफता वला सखा बिन फिल असवाक बाज़ारुन में रस्तन ते रड़ियुन करण वारो दाहुन करण वारो वाटुन गलन में वॾे सॾ ॻाल्हाइण वारो मुंहिंजा नबी तूं नाही तुंहिंजी इहा सिफ़त नाहे बाज़ारुन में रस्तन रोडन ते वॾे सॾ रड़ियूं करे ॻाल्हाइण इहो मुंहिंजे नबी सोणे जो तरीक़ो नाहे मुंहिंजे नबी जी इहा सुन्नत नाहे रब तो तौरात में फरमाए ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी सिफ़त इहा नाहे तो तूं बाज़ारुन में ॾाढे वॾे सॾ ॻाल्हाई ओ मुंहिंजा महबूब तूं ॻाल्हाईंदो आहीं त मिठड़ो ऐं नरम ॻाल्हाईंदो वला यदफा बिसय्यत सय्य मुंहिंजा नबी तुंहिंजो शान जो तूं बुराई जो जवाब बुराई सां न ॾींदो ही बुराई जो जवाब चङाई सां ॾींदो ही कोटड़ी वारा इहा ॻाल्हि सम्झ में अचेव थी चङनि सां त हर को चङो थींदो आहे फ़कीर इहो आहे जेको बुरनि सां बि भलाई करे इहो मुंहिंजे नबी जो तरीक़ो आहे इहा मुंहिंजे सुहिणे हबीब जी सुन्नत आहे जेको तोसां बुराई करे तूं उन सां चङाई कर जेको घटि वधि ॻाल्हाए तूं उनखे दुआ ॾे जेको तोखे महरूम करे तूं उनखे अता कर जेको तुंहिंजी गिला करे तूं उनखे सुठनि लफ़्ज़नि सां यादि कर इहो आहे नबवी तरीक़ो जेको तौरात में रब लिखियो मुझे सोने नबी जी सुन्नत मुझे नबी जी सीरत मुझे नबी जे जिंदगी गुजारण जो तरीक़ो इहो आहे जो बुराई सां बुराई जो जवाब बुराई सां न ॾिबो बुराई जो जवाब चङाई सां ॾिबो ॻाल्हि सम्झ में अचेव थी हिकिड़ो शख़्स आयो या रसूल अल्लाह मुंहिंजा पाड़ेसरी मुंहिंजा रिश्तेदार ॾाढो मूंसां बुरो था हलनि पाण फरमाए तूं उन सां वञी चङाई कर कुझु ॾींहंनि खां पोइ मोटी आयो या रसूल अल्लाह मां अञा चङाई कई आहे त हाणे अञा मूंसां बुराई था कनि पाण फरमाए वरी वञ वरी चङाई कर कुझु ॾींहंनि खां पोइ वरी मोटी आयो या रसूल अल्लाह हाणे अञा लीका लॻे विया आहे अञा वधीक बुराई था कनि पाण फरमाए वरी वञ चङाई कर कुझु ॾींहंनि खां पोइ वरी मोटी आयो साईं हाणे अञा मूंसां वधीक बुराई था कनि साईं फरमायो हैरत हू बुराई कंदे थकजनि नथा तूं चङाई कंदे कीअं थकजी पियो वञ वरी वञी चङाई कर
चंगा कन चंगायूं मतायूं मतन जो वड़ जुड़े चनसी सो वड़ से ही कन जेको वड़ जेका पुजंदो आहे उहो वड़ ॾेखारींदो आहे जेका कुने में शइ हूंदी प्लेट में उहा शइ लहंदी न जंहिंजे अंदर में चङाई हूंदी उन जे ज़बान मां बि चङा लफ़्ज़ निकिरंदा मदन सां बि सुठो सलूक रखण बुरन सां बि भलाई करण इहो मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो तरीक़ो आहे सुन्नत ऐं सीरत चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों आशिक रसूल उहो आहे जेको रसूल सोने जे तरीक़े ते हले लो कान हुब्बुक सादिकन लअतातहु फइन्नल मुहिब्ब लिमन युहिब्बु मुतीउ जेकॾहिं तूं सचो आशिक रसूल आहीं त पंहिंजे माशूक जो चयो त मञ छो त आशिक उहो आहे जेको पंहिंजे महबूब जो चयो मञंदो आहे को छा था चओ तव्हां चयो मञंदो मदीने वारे साईं जो फरमान मञंदो अॼु मूंसां अहद करे उथो बुराई करण वारे सां भलाई कबी घटि था तूं घणो सराड़ी वारा तूं साफ़ी ऐं सम्झी वेंदे माण्हुनि खे संत नियत में कोट सही है न जे सचो आशिक आई मदीने वारे साईं जो त पोइ पंहिंजे नरमी ज़बान में पैदा कर पोइ तूं बुरनि सां बि भलाई करणु सिख ऐं वॾी ॻाल्हि इहा त अल्लाह जी ज़ात ते भरवसो तवक्कल ऐं एतमाद करणु सिख क़बूल आहे फ़क़ीर पियो चए ॾिसां त अलाह ताला कीअं थो संभाल लहे कीअं थो अलाह ताला भरवसे रखण वारनि जी कीअं थो ख़बरगिरी करे जंग में वञी पोती ताणी सुनी जिते माण्हू जो एर फेर न हुजे ख़ुदा जी कुदरत हिकिड़ो काफ़िलो रस्तो भुलिजी अचे हुन जंग में पहुचे काफ़िले वारनि पंहिंजे सरदार खे चयो त साईं को माण्हू सुतो पियो हले जेरो हाले मरी अची ॾिसोसि ॾिठऊं त जेरो आहे साह खणे पियो काफ़िले जे सरदार चयो त हिनखे माखी मखण मिलाए वात में विझो त हियां खे ठीकु थिएसि पोइ मानी खारायूंसि फ़क़ीर चयो त मां ॿुधां पियो हीअं ॾंद खणी ज़ोर सां बंदि कयईं ॾिसां कीअं थो अलाह खाराए चयोसि हिनखे बुख लॻी आहे ॾंद न पइजी विया अथसि ॾंद बंदि थी विया आहिनि कि खणो पत्थर वात पटे वाछू खोले ॾंद भञोसि ॾंद भॻा त ख़ैर आहे मुड़ुस जो सिर त बचे न हिकिड़े वाछुनि खां हेॾो वरितुसि ॿिए हेॾो वरितो ऐं हीअं पत्थर हणेसि पियो त टहक ॾेई खिलियो ख़ैर त आहे चरियो ही दीवानो न चरियो न या ॾिसां पियो त रब कीअं थो संभाल लहे बेशक अल्लाह रज़ा का हिन जंग में ॾंद भञाए बि ज़ोरी माखी मखण वात में विझे बेशक अल्लाह ताला संभाल लहण वारो आहे 18,000 मखलूकात के खाराए थो कोटड़ी वारा तोखे कोन खाराईंदो हरू भरू अचे भाड़ी थियो ही हरू भरू अल्लाह ता भरवसो लाथो थई सारी कायनात के रब संभाल लहे पियो 18,000 मखलूका न कंहिंजो दुकान आ न कंहिंजो वापार आ न तिजारत आ न कंहिंजो नौकरी आ न कंहिंजी बनी बारो आ पर सारी मखलूक के बिना असबाब जे अल्लाह खाराए थो या नथो खाराए संभाल रहे थो या नथो रहे तव्हांजी कोन रहंदो तूं हिकिड़ो ॾींहुं मूंसां गॾिजी वेह ॾिस त घणा माण्हू दाह था खणी अचनि साईं वारो पियो वज़ीफ़ो ॾिसियो पूरी न आहे
वारो कयो सही पूरी ना है वो जो नौकरी नथी मिले दस्तावेज खयूं दावतन ये सर्टिफिकेट नौकरी नथी मिले भूख मरी वियासीं भूख हड़तालूं था कन घोड़ाड़े यहाँ से इमरान खान महंगे करे छड़िया वो मिठा अल्लाह जी ज़ात ते भरवसो रख भली 1000 रुपए में कणक जो हिकड़ो दाणो 1000 रुपए में मिले तो अल्लाह तो के पेट भरे खाराईंदो 5000 जे नोट में जेकर हिकड़ो चांवर जो दाणो मिले न तब अल्लाह जिम्मो खयो आ तो के रोज़ी खाराईंदो बुखियो न छॾे रखबो भरोसो रब ते केड़ा केड़ा रखंदो हां अल्लाह कंदो अल्लाह से असा सभनी के तौफीक दींदो जने तो जो रब ते मुकम्मल एतमाद यकीन थी वने देश में जो परदेश में जो अल्लाह ताली संभाल ले बुजुर्गो सिंध जो गंबट शरीफ जो वो हज ते वो हिकड़ो मानू मिलियुस मक्के शरीफ में जिसी मां यको बोलिया पियो तवा के मुझा पासपोर्ट भी गुम थी पैसा भी गुम थिया मुझो साईं गंबट वाला मुर्शिद जीलानी साईं जन कमाए पैसा उधारा वठा को गोठरी दींदुस साईं पंहिंजे पुट के सर के उन मानू को पूछो पुट घणा पैसा खपन किसी मुके 5000 खपन पुट के चई वाह असांजे खर्च पके जा घणा आहिनि पैसा चई 5000 के भाई हिन के दे हाने जेड़ी तवक्कल बुजुर्ग के हुई उन्हें के तो कोन ही न पुट के उतरी जी बाबा गंबट समझी दई जा ए मक्को असां पाण परदेसी आहियूं जे 5000 खर्च जा हिनन के ॾेई छॾियूं तो पोइ असां किथां ख़र्च करा बुजुर्ग चुप थी गया उन्हें पुट के कुछ भरंदी न ॾिनो उन्हें साहिल के फरमाया पुट वे वेठो थोड़ा 2-3 मिनट गुजरिया हिकड़ो मानू आयो चीसी मां मिना में मुज़दलिफे में यको पे ताके गोलियो मक्के में लखे मानू मुखे ता हथ न प्याचो मां यको पे तो ताके 3 ॾींहंनि का गोलिया वा खैर ताए चीसी मु बास बासी हुई त मुंजो ही कम थींदो त मां साईं के जीलानी बादशाह के 5000 रुपया दी 5000 खयूं यको पे तो गोलिया ताके 5000 उन्हें साहिल के दई ऐं फरमायूं पुट के फरमायूं त बच्चा गंबट हुजूं या मक्के हुजूं देश हुजूं या परदेस हुजूं अल्लाह हर जाइ ते वो सागो रब हर जाइ ते रब संभाल रहण वारो मुझा दोस्तो अल्लाह ते भरोसो रखंदो रब करीम कदे भी तवा के दुखियो भुखियो न छडींदो अज हिन महफिल जो सबक आ तवा जे ला त हर फकीर पलव में या गाल बधी वने पंजे रब जी जात जे मता भरोसो एतमाद रख फतवक्कलू इन कुंतुम मोमिनीन जे मोमिन आयो अल्लाह ते भरोसो रखो वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु जेको रब ते भरोसो रखे तो अल्लाह उन्हें जे लाए काफी है शाफी रब कदे उन्हें के दुखियो न छड़ी चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुअर्ज़ पे कयो त मदीने वाले जे शान के रब पाण बुलंद कयो याद आया मिसरी हुई मजलिस में बैठा हो ना मदीने वाले साईं जे शान के रब वधायो एड़ो वधायो एड़ो ऊंचो कयो जो उते न कंहिंजो इल्म पहुचे न फहम पहुचे न कंहिंजो मुतालियो पहुचे न कंहिंजो कशफ ऐं इदराक पहुचे एड़ो ऊंचो ऐं आला मकाम मुंहिंजे लजपाल नबी के रब ॾिनो साईं फरमाइनि था ॿुधो
अना हबीबुल्लाह वला फख्र मां अल्लाह जो हबीब आया या गाल फख्र सां नथो चवां पर या हकीकत आ त रब जो दोस्त आया त मां मोहम्मद करीम आया व अना हामिल लिवाइल हम्द यौमल क़ियामत जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह जे हम्द जो झंडो मूं मोहम्मद करीम जे हथ में हूंदो इन ॻाल्हि ते फ़ख्रु नथो कयां व अना अव्वल शाफ़िइन व अव्वल मुशफ़्फ़ा मां मोहम्मद करीम सभिनी खां पहिरियों शफ़ाअत करण वारो मां मोहम्मद हूंदुसि ऐं जंहिंजी पहिरीं शफ़ाअत क़बूल थींदी उहा ज़ात बि मदीने वारे साईं जी हूंदी साईं फरमाइनि था व अना अव्वल मन युहर्रिकु हिलकल जन्नत मां उहो पहिरियों हूंदुसि जेको जन्नत जो दर खड़काईंदुसि बेहश्त जो दर खड़काइण वारो मां मोहम्मद करीम हूंदुसि फयफ्तहुल्लाहु ली पोइ अल्लाह ताला सभ खां अव्वल मुंहिंजे लाइ जन्नत जो दर खोलींदो फयुदखिलनीहा वमई फुकराउल मुमिनीन साईं फरमाइनि था सभ खां अव्वल जन्नत में जेॾी महिल मां मोहम्मद करीम हलंदुसि त मूं सां गॾु मोमिन फ़क़ीर मूं सां गॾु हूंदा फ़क़ीर तव्हां सॾाईंदा आहियो न फ़क़ीर फ़क़ीर उहे न जेके दर दर ते पिनंदा आहिनि इहे आहिनि फकारी फ़क़ीर हे फ़क़ीर उनखे सॾिबो आहे जेको हिकु दर पिने त ॿिए दर जो मुहताज ई न बणिजे उहो फ़क़ीर आहे जंहिंजी दिलि मदीने वारे मीर सां जंहिंजे मन में रब जी ज़ात जे मथां भरवसो आहे इहो फ़क़ीर आहे साईं फरमाइनि था जेॾी महिल मां मोहम्मद जन्नत ॾे हलंदुसि त मूं सां गॾु फ़क़ीर हूंदा इंशाअल्लाह इंशाअल्लाह अल्लाह कंदो हीअ फ़क़ीरनि जी जमायत क़यामत जे ॾियारे मदीने वारे साईं सां गॾु हूंदी जी साईं फरमाइनि था 70,000 त अहिड़ा हूंदा जिन खां लेखो चोखो ई न थींदो हिसाब किताब ई न थींदो उनजो दफ़्तर ई रब न खोलींदो मूं अर्ज़ु कयो मौला 70,000 थोरा आहिनि मुंहिंजी उमत त घणी आहे रब फरमाए त हर 70,000 मां जेको हिकिड़ो हूंदो न उन हर हिकिड़े सां वरी 70,000 ॿिया कंदो मुंहिंजो रब ज़िदनी मौला अञा वधाए ॾे रब फरमाए त उहे जेके 70,000 हूंदा न हिकिड़े हिकिड़े सां वरी उन मज़ा हिकिड़े हिकिड़े सां 70,000 ॿिया कढो ये फ़क़ीर साईं फरमाइनि था ये बिना हिसाब किताब जे मूं सां गॾु हलंदा अलाह कंदो त असां गॾिजी सुहिणे सरदार सां गॾु साईं फरमायो त इहे जन्नत में 70,000 वेंदा असां पुछो साईं इहो केरु हूंदा हिननि जूं निशानियूं त ॿुधायो हबीबन करीमन फरमाया त इहे हूंदा जेके बदफ़ाली न कंदा बुरी फाल वठण तवजो आहे मुरे कंहिंजी जुती ऊंधी थी पवंदी चवंदा हो या त हिन भाग जी निशानी को घर खां निकितो न कंहिं पुठियों सॾु कयो अदाए पुठियों सॾु कयईं हुन भाग जो सॾु कमु न थींदो वरी हे खॿे हथ खे ख़ारिस थींदी चवंदा पैसा निकिरंदा वरी सॼे हथ में ख़ारिस थींदी चवंदा पैसा मिलंदा आहे जी कावड़ लवंदी न का 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 कंदो चवंदा को महिमान थो अचे कावड़ थी लवे
अख फरंदी चंदा अख दी फड़ के को मेहमान ईंदो या को निभाग चढ़ंदो मूंसां हिकिड़ो फ़क़ीर दुरवेश उहो पियो चए थी रस्ते सां वेंदे गिदड़ मोह पे त बसि बेड़ा ई पार हाणे गिदड़ खे किथां वठी अचो जो बेड़ा पार बादशाह निकितो शिकार जे लाइ जीअं सुबुह जो निकितो हिकिड़ो मुलो मोहे पियुसि वियो सॼो ॾींहुं शिकार ते पर शिकार न लॻुसि मोटी आयो नौकरनि खे चई इहो मुलो मिलंदा को निभागो हो जेको मोहे पियो खे वठी अचो मुले खे वठी आया बादशाह जो मुला तूं निभागो ही मूंखे मोहे पियो ही मूंखे सॼो ॾींहुं अॼु शिकार न लॻो आहे हिन खे फाई चाढ़ियो मुला में छड़ियल चंडियल हुजे जी बादशाह सलामत हाणे मुंहिंजो अर्ज़ु त ॿुध भाई त ॾींदो पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न ही कहिड़ी चईसि जीअं सुबुह जो तूं निकिते न त मां मोहे पियोसि मां बि जीअं निकितुसि त तूं मोहे पियो मां मोहे पियो आहियां त तोखे शिकार न लॻो आहे तूं मुंहिंजे में पियो ई त मूंखे फांसी थी अचे हाणे हिसाब लॻाए त वॾो निभागो तूं हीअं पाए बादशाह खिलियो चई त न को तूं निभागो न को मां वञ माफ़ी साईं फरमाईंदा जेके उहे फ़क़ीर बेहिसाब जन्नत में वेंदा न ये बदफाली न कंदा इहा आहे बदफाली न कंदा ॾंभ सां बाहि सां इलाज न कंदा बाहि सां इलाज कंड ॾींदा आहिनि ॿारनि में अॼु ताईं रवाज आहे अॻे त घणो हूंदो हाणे कुझु घटिजी वियो आहे पर अॼु ताईं आहे बाहि सां इलाज ॾंभ सां इलाज न कंदा साईं फरमाइनि था वअला रब्बिहिम यतवक्कलून ये अल्लाह ते भरोसे रखण वारा हूंदा ये टे ॻाल्हियूं जन में हूंदियूं ये बिना हिसाब जे मूंसां गॾु जन्नत रे हलंदा अॼु जेको तो वाइदो कयो आहे न जे इन ते साबित सलामत रहे त अल्लाह कंदो बिना हिसाब जे जन्नत में हलंदो साईं जन इएं फरमायो त हज़रत उकाशा उथी बीठो या रसूल अल्लाह दुआ कयो त अल्लाह मूंखे उन्हनि मंझां बणाए पर वञे तूं उन्हनि मां आहीं वरी ॿियो थियो या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ बि दुआ कयो मां उन्हनि 70,000 मां थियां पर वञे उकाशा तोखां अॻुराई करे वियो उकाशा तोखां गोए खणी वियो वो वेठा ते इहे माण्हू साईं फरमाइनि था त मूंसां गॾु जन्नत ॾे हलंदा ऐं उन ॾिहाड़े ते तव्हां ॾिसंदो व अना अकरमुल अव्वलीन वल आखिरीन वला फ़ख्र क़यामत जे ॾिहाड़े में अॻियनि पोयनि में सभिनी खां वधीक इज़त वारो मान ऐं मर्तबे वारो अगरि हूंदो त मुहम्मद करीम हूंदो इहा आहे मुंहिंजे नबी सोने जी रिफ़त दुनिया में बरज़ख में महशर में जन्नत में हर मकाम में हर मकान ते मदीने वारे साईं जे शान ऐं मान खे रब पाण बुलंद करे छॾियो जेको मदीने वारे सां मुहब्बत रखंदो न अल्लाह उन खे बि उन जे मुहब्बत आहर बुलंदी नसीब पुट इहो राज़ अथव इहो रूहानी राज़ अथव जे बुलंदी चाहियो था त मदीने वारे सां दिलि जो नातो जोड़ियो जेतिरी तव्हांजी दिलि जी तार मदीने वारे सां जुड़ियल हूंदी ओतिरो तव्हांजो दर्जो अल्लाह बुलंद कंदो दुनिया जी कामयाबी आख़िरत जी कामरानी चाहियो था तो मुझे सोने नबी जे दर जा सच्चा गुलाम बणजी वञो हिते बि वाह हुते बि वाह ॿिन्ही जहान जी रब भलाई नसीब फरमाईंदो वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन सुभान अल्लाह अल्लाहुम्म सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا
वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी को सभिनी जे दिलनि जो मुरादों पूरियूं कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। हिन आस्ताने के क़यामत ताईं वसंदड़ आबाद रखना मौला। हिन आस्ताने के क़यामत ताईं वसंदड़ आबाद रखना। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके राज़ी मदीने वारे ताजदार जे सदके हिन सारी जमात जे मथां मेहर नज़र फरमा। जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमा। इन्नल्लाह मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे त तव्हां एहतराम सां वेहो ऐं शोर शराबो न करियो, स्टेज ते वधण जी कोशिश न करियो। अॼु मुंहिंजे मुर्शिद मुरब्बी सैयदी व सनदी महबूब दिलबर साईं दामत बरकातुल आलिया जिन जे सालगिरह 55वीं सालगिरह जो ही मुतबर्रिक के हुजूर क़िबला आलम सैयदी पंहिंजे हथां पाण कटे रहिया आहिनि। मुंहिंजो साईं शान वारो मान वारो, शान वारो मान वारो, मातरी वारो मातरी वारो साईं। मुंहिंजो साईं दिलबर साईं, दिलबर साईं मुंहिंजो साईं, मुंहिंजो साईं दिलबर साईं, दिलबर साईं। साईं के खड़ो जो सुभान अल्लाह संभाल